हुसैन रब जो हुसैन सब जो हुसैन रब जो हुसैन सब जो ज़ात आला सिफात बाला जो ज़ात आला सिफात बाला वो बादशाह आजम अरब जो वो बादशाह आजम अरब जो हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब जो को आले तशय्यो इए न चवंदो त हुसैन असांजो आहे को आले तसन्नुन इए न चवंदो हुसैन मुंहिंजो आहे को आले हदीस इए न चवंदो हुसैन मुंहिंजो आहे ख़ुदा जो कसम हुसैन सारी इंसान ज़ात जो आहे अॼु हिंदुस्तान वारा हिंदू गैर मुस्लिम उहे था चवनि हुसैन असांजो आहे सिख था चवनि हुसैन असांजो आहे ईसाई था चवनि हुसैन असांजो आहे यहूदी था चवनि हुसैन असांजो आहे छो त उनजो किरदार उनजी तालीम उनजी हिम्मत उनजो अज़्म उनजो हौसलो अहिड़ो आहे जो हुसैन के मज़हब जो के क़ौम जो के कबीले जो न आहे हुसैन इंसान ज़ात जो इमाम आहे चयो नबी साईं हुसैन मिन्नी मदीने की गली में सोना हबीब अचन पिया नंढड़ो शहजादो हुसैन अॻियों आयो सरकार गोद में वरतो ठाकुर पातो सीने सां लातो फरमायो हुसैन मिन्नी हुसैन मुंह माहे मां हुसैन मझाया सुभान अल्लाह चयो नबी सईं हुसैन मिन्नी उन्हीअ तां सिर घोर सबको सुन्नी चयो नबी सईं हुसैन मिन्नी उन्हीअ तां सिर घोर सबको सुन्नी हुसैन अज़हर हुसैन अतहर हुसैन अख्तर नबी नसब जो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन सब जो हुसैन रब जो हुसैन दिलदार मुस्तफा जो सुभान अल्लाह हुसैन बगदार मुर्तजा जो हुसैन दिलदार मुस्तफा जो हुसैन वो अख में ठार फातिमा जो वो असरदार जन्नत जो वो पगदार पंहिंजे अब जो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब हुसैन जी जंहिं कई गुलामी सुभान अल्लाह हुसैन जी जंहिं कई गुलामी थिए सॼो जग संदसि सलामी सदा सनागर ही कर मुला संदन समूरे हसब नसब जो हुसैन रब जो हुसैन सब जो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो सुभान अल्लाह मुझे आका मदीने वाले ताजदार पंहिंजे ज़बान नबूवत सां मुझे आका हुसैन जी वाखाण कीअं बयान फरमाई आहे उन जी अज़मत कीअं बयान कई आहे मिठा
का हजरत अबू हुरैरा तो चेकड़े दी मदीने वाले साईं मुझे हथ में हथ वरतो फरमाया अबू हुरैरा हल त हलो मुझे या रसूल अल्लाह ये तो मुझे भागवा सुभान अल्लाह मुस्तफा जो हथ हथ में हुजे सुभान अल्लाह हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में ओ जान जाना ओ शाह शाह जगने में तू जो सही जवाब मारे फंतलकना इला सूक बनी कैनुका फलम्मा रजना दखल अल मस्जिद जरे सूक बनी कैनुका का थी मोटियासी वापसी में हुजूर मस्जिद में दाखिल थिया फजलस हुजूर बैठा ओच तो नंढड़ो शहजादो हुसैन ढोड़ो आयो हुसैन ढोड़ो आयो मदीने वाले साईं फरमायो आइन लुका पुटड़ो किथे आ बचड़ो किथे आ हुसैन हुसैन आयो फजाल हुसैन यमशी हत्ता सकत फी हिजरी हुसैन खेडंदो खेडंदो हलंदो आयो अचे बिनी जान जे सरदार जे झोलीअ में वेही रही मुस्तफा जी झोली इमामुल अंबिया जी झोली ऐं सोने नबी जा पाक हथ मदीने वाले साईं जी शफ़क़त वारी आगोश हाय हाय किथे उहा आगोश इएं न मिली हूंदी जे इमाम हुसैन खे पोइ हज़रत इमाम हुसैन मदीने वाले साईं जे झोली मुबारक में वेही रहियो फजाला साहबहू फी लिहयत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आंगुरनि मुबारकनि खे सोने नबी जी सुहारी मुबारक ते फेराए पियो शफ़क़त मदीने वाला साईं पंहिंजे बच्चे सां कनि पिया फतह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमहू फअदखल फाहु फी मदीने वाले साईं पंहिंजी ज़ुबान मुबारक कढी इमाम हुसैन जे वात में चूसाए हुजूर जी नज़र मैदान करबला ते हुई इहा ज़ुबान हिकिड़े ॿियाड़े ख़ुश्क थियणी आहे उन जे करे प्यासी बणजणी आहे अॼु मदीने वारा साईं पंहिंजी गोद में वेहारे इमाम हुसैन खे पंहिंजी ज़ुबान चूसाइनि पिया पोइ मुझे लजपाल नबी दुआ जा हथ खया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु फअहिब्बहु ए मुझा अल्लाह मां हुसैन सां मोहब्बत रखंदो मालिक तू भी हिन सां मोहब्बत मुझा मौला मुझी हुसैन सां मोहब्बत ओ मुझा रब करीम तू भी हुसैन सां मोहब्बत रख फअहिब्ब मन युहिब्बुहु मुझा मौला उन्हें सां तू मोहब्बत रख जाए जेको मुझे हुसैन सां मोहब्बत रख तवज्जो चाहिए छा मदीने वाले साईं जी दुआ अल्लाह वट कबूल आहे सोने नबी की दुआ रब वट यकीनन कबूल आहे हुजूर जन दुआ घुरन दा मौला जेको मुझे हुसैन सां मोहब्बत रखे मालिक तू उन्हें सां मोहब्बत रख सुभान अल्लाह तो जे मदीने वाले की दुआ कबूल आहे न यकीन जान जाए जी हुसैन सां मोहब्बत आहे यो अल्लाह जो महबूब बणजी सुभान अल्लाह अगर अल्लाह जो महबूब बणजण थो चाही अल्लाह वट प्यारो बणजण थो चाही अल्लाह वट कुर्ब विलायत दोस्ती जो दर्जो हासिल करण थो चाही त रस्तो हिकिड़ो थई इमाम हुसैन सां मोहब्बत रख इमाम हुसैन सां प्यार रख उन सां दिल जी तार जोड़े छॾ तू मदीने वाले मीर जे दुआ जो मिस्ताक बणजी वींदे अल्लाह पाण तो सां मोहब्बत रख अॼु हेड़ी गर्मी में काढ़े में पखर वहाए तू हिन महफ़िल में जे वेठो ई त इहा हिकिड़ी मोहब्बत आहे जेका तोखे वो चुरे नथो
में जियूं इन मोहब्बत में रब शल मौत इंशाअल्लाह मां बर्थे दी अग में मुखे वीडियो क्लिप के मोकलिया हिकड़ो मुल्लो वडो पकड़ बदर दाढ़ी बड़ी दस तकरीर तो करे चे तो यजीद हक जो इमाम यजीद हक ते जो अस्तगफिरुल्लाह उन्हें खबीस जा लफ्ज माहे मिंबर मुस्तफा ते रही हकीकत तो ताके बुधाया अगर ताके शक हूंदो वो वीडियो क्लिप मां देखारण जे ला तैयार है वो खबीस तो चले मुल्लो बड़ी दाढ़ी वाला ने पटके वाला पाक पीरे तरीके से सलाए तो वो मुल्लो चे तो यजीद जो को पाए खान वाले ये भिन सैयदन का भलो जो अस्तगफिरुल्लाह जो माज़ल्लाह मिठा है तो जीवा एड़ा पलीत मिंबर ते बैठा नजर सले मानू में डाल वाह 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 सुभान अल्लाह हिन त पंजो तक बेड़ो मोड़ियो पंजो तक कारो मुंह कई पर खल्क खुदा देखे बुखारे नहीं हुआ ये तो मुसलमान है न के जो वाह वाह बेटा चलन ये कर में पहले वाला है भाइयों ईमान हथ खस लगी भैया थारे ईमान फुरन वाला जीविया हैं कि असहाबन के शान में भौंकन था कि नबी के बच्चन के शान में भौंकन था एकड़ो मुल्लो टे मुठियूं डारी दस वडो पटपगन बदी बैठो वो चे दोता अबू बकर का अमीरुल मोमिनीन उमर अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन उस्मान जिन्नूरैन अमीरुल मोमिनीन अली छाजो खलीफो राशिद सदाए पाण के मुसलमान तो अली के खिलाफत जो इनकार इमाम हुसैन के इमामत जो इनकार करने वाला ए मोरे वारो पंजे ईमान के मजबूत कजो पंजे अकीदे के मजबूत कजो ही ताज मस्जिद आले सुन्नत जो किलो इन मिंबर ते के ताके अकीदा बुधाया था वनन एतकाद जे को समझायो तो वने खुदा के वास्ते इन एतकाद ते चंबड़ी पे सुभान अल्लाह हक मुतअद्दिल पर सही हां अज भी इन मस्जिद फजान में हजरत नाले मिठे रहमतुल्लाह अलैह जे मिठड़े आवाज दी गूंज साईं वडे मोहम्मद उस्मान सोने जे खुतबन दी गूंज हजरत साईं गुल मोहम्मद जीद मजदहू के अल्लाह ताला सेहत आफियत दे अल्लाह सेहत से जो साए दराज फरमाए उन्हन जो मेहनतूं आहिन ही मरकज तवा जे अकीदन जो मुहाफिजा ही मरकज तवा जे लाए ईमान अमल सालिह जो रबरी रहनुमाई ॾियण जो ही मिंबर ही दग न छॾिजो ही पंध न छॾिजो ही अकीदो न छॾिजो हितों ॿाहिरि निकिरो न गलीअ में ई तव्हांखे कई ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं कई अकीदा कई नज़रिया तव्हांखे ॿुधण में ईंदा न ॿिए पासे ॾे लौड़ो नाहे बराइणो असांजो इमाम आहे त मौला अली आहे असांजो अॻवान असांजो सरवान आहे त करबला वारो इमाम हुसैन जेके इमाम हुसैन जा मुरीद आहियो जेके इमाम हुसैन जा मुरीद आहियो ते हथड़ो त मथे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन अजमल हुसैन आली मकाम आए हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम आए हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे
असांजो अक़ीदो गैर मुतज़लज़ल पक्को पुख्तो जी पक्को पुख्तो इहो ई अक़ीदो आहे जेको असांजे सिंध जे उलमा जो जमी अहले सुन्नत जो अरब अजम जा उलमा मशाइख बुज़ुर्ग उन्हनि जो इहो ई सुन्नियत वारो अक़ीदो आहे जेको अॼु तुंहिंजे साम्हूं हिन ताज मस्जिद जे मेंबर तां बयान कयो पियो वञे ओ मिठा इन अक़ीदे खे मज़बूत चंबड़ी हलजाए तोखे लहर न लोॾींदी हिते हुते रब तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रहबर मुझो आका हुसैन बिन अली आहे मुझो रहबर हुसैन बिन अली आहे दुनिया ई आखिरत में मूं संदने दामन झली आहे सभई हिकिड़ी ज़बान चुप न हुजे ऐलान कयो त असांजो आका केरु आहे असांजो रहबर रहनुमा केरु आहे हथ लोॾे त मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे दुनिया ई आखिरत में मूं संदने दामन झली आहे मुझो रहबर मुझो आका हुसैन बिन अली आहे दुनियाई दीन जे खातिर अली असगर अली अकबर अली असगर अली अकबर अखियुनि जे ठार कासिम खे शहादत वई मिली आहे मुंहिंजो रहबर हुसैन बिन अली आहे मुंहिंजो रहबर फना फितनो यज़ीदी थियो शिमिर जो शर वियो लटजी शिमिर जो शर वियो लटजी हुसैनी राज कायम हुसैनी राज जो हुसैनी राज वियो मुनकिर जली आहे हुसैनी राज कायम वियो मुनकिर जली आहे मुंहिंजो रहबर आका हुसैन बिन अली आहे मुझो रहबर मुझो ईमान ई कान मोहब्बत इब्न हैदर जी मुझो ईमान दुनिया जा दर छॾे वरती हुसैनी मोगली आहे मुंहिंजो रहबर मुझो आका हुसैन बिन अली आहे मुझो रहबर
जो शुक्र असां गैरतमंद सुन्नी आहियूं चओ असां गैरतमंद सुन्नी आहियूं असांखे ॿिए कंहिंजे ॾिसण जी ज़रूरत ई कान्हे का जी अॼु इन गैरत जे नाते हिकिड़ो वाइदो तव्हां खां वठंदुसि हितां उथी वरी मातमी पिड़ में त कोन गैरतमंद सुन्नी आहिनि उहे हथ मथे घर में पक्को पुख्तो वाइदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अलैका या हबीब अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब इमाम तबरानी रिवायत आंदी आ हिन हदीस के रिवायत करण वारी मोमिनन जी मां नबी जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीका साइन रजी अल्लाह ताला अन्हा की रिवायत करे कालत दखल अल हुसैन इब्न अली रजी अल्लाह अन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यूहा इलैहि हिकड़े डी मदीने वाला साईं वेठा हुजन अम्मा आयशा जी फरमाए हुजूर वेठा हुजन ऐं जिब्रील आयो वही खणी आसमानी हुकुम खणी जिब्रील आयो फनज़ा अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अल हुसैन इब्न अली रज़ियल्लाहु अन्हु अला रसूलिल्लाह हुजूर जंते वही जो नुज़ूल पे थियो त हज़रत इमाम हुसैन आयो जीअं हुजरे में हुजूर वेठा हुया त इमाम हुसैन आयो ऐं आका जे कुल्ले मुबारक ते इमाम हुसैन सवार थी कुल्ले मुबारक ते चढ़ी वेठो हुजूर जन बचड़े खे लाहे कुल्ले का चुमिड़ियूं पिया ॾियनि प्यार पिया कनि मोहब्बत जो इज़हार पिया कनि फक़ाल जिब्रील लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतुहिब्बुहु या रसूल अल्लाह जिब्रील या रसूल अल्लाह छा तव्हां हुसैन सां मोहब्बत रखो था हेॾो प्यार था कयो छा इन सां तव्हांजी मोहब्बत आहे फक़ाल या जिब्रील वमा ली ला उहिब्बु इब्नी जिब्रील के पाण फरमाए त जिब्रील कीअं न मोहब्बत कयां हुसैन मुंहिंजो बच्चो आहे हुसैन मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे साईं फरमाए त हुसैन मुंहिंजो गुल आहे इन खे सिंघा थो ॾिने मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे हबीब फरमाए त जिब्रील कीअं न प्यार कयां हुसैन मुंहिंजो गुल आहे जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फइन्न उम्मतक सतक़तुलहु मिन बअदिक हबीब तव्हांजी उम्मत तव्हां खां बाद में इन तुंहिंजे कुल्हन ते चढ़ण वारे हुसैन खे शहीद कंदी इन खे क़त्ल कयो वेंदो फमद जिब्रील अलैहिस्सलाम यदहु पोइ जिब्रील पंहिंजो हथ हीअं डिघो कयो हथ में मुठ मिटीअ जी भरियल हुयसि फअताहु तुरबतिन बैदा सब्ज़ रंग जी चमकेली चमकंदड़ मिट्टी जिब्रील जी मुठ भरियल हुई उहा मिट्टी हुजूर जे तरीअ ते रखियईं मुस्तफ़ा जे हथ में ॾिनई या रसूल अल्लाह हीअ उहा मिट्टी आहे जंहिं मिट्टीअ में हे तुंहिंजे कुल्हनि जो सवार हुसैन शहीद कयो जेॾीमहिल हुजूर जन खे जिब्रील इहा ख़बर ॾिनी आहे इहा मिट्टी ॾिनी आहे जिब्रील चयो हाज़िल अर्द युक़तल इब्नुक हाज़ा या रसूल अल्लाह हीअ मिट्टी आहे करबला जी जंहिं मिट्टीअ ते तव्हांजे कुल्हनि जो सवार शहीद कयो वेंदो
व इस्मुहा अतफ उन धरती जो नालो तफ जी ज़मीन आ यानी करबला जी ज़मीन आ फलम्मा ज़हब जिब्रील अलैहिस्सलाम मिन इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज रसूलुल्लाह व तुरबतु फी यदिही यबकी अमा आयशा जी फरमाए तो जिब्रील ते या गाल बुधाए मोटी वियो आसमान दे पर हुजूर वा मिट्टी खणी निकता हुजूर जे हथ में मिट्टी भी हुई ऐं अखियुनि में लुड़क हुया हुजूर रोंदा निकता सामो मां आयस अमा आयशा जी फरमाए तो जेॾीमहिल मां आयस तो हुजूर मूंखे ॾिसी ऐं फरमायो त या आयशत इन जिब्रील अलैहिस्सलाम अखबरनी अन अल हुसैन इब्नी मक़तूलन फी अर्द तब ए आयशा गाल ॿुधई हींअर मूंखे जिब्रील पा ख़बर कयो आहे त मुंहिंजो ही बच्चो करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो हीअ जिब्रील मिट्टी ॾिनी आहे ईअं चई अमा आयशा जी फरमाए त हुजूर जे अखियुनि मां लुड़क वहनि ज़ार हुजूर रोन मालूम थियो त ग़मे हुसैन में रोण या मदीने वारे वीर जी सुन्नत लुड़क हारण या बिदत नाहे नाजायज़ नाहे मनो नाहे लुड़क अखियुनि में अचनि ग़म में लुड़क टिमनि ग़म में इमाम हुसैन जे विछोड़े जी जुदाई में अगरि अखियूं आलियूं थी पवनि या मदीने वारे साईं जी सुन्नत अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं सां हुजूरन जन सॼो वाक़ियो शहादत जो बयान कयो मालूम थियो त वाक़ियो शहादत जो बयान करणु हज़रत नबी करीम जी सुन्नत ॿुधण अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुभान अल्लाह ऐं पोइ अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी त ॻाल्हि एसी ताईं दंग न थी हुजूर ॿाहिरि निकिता काशाने नबूवत खां पंहिंजे हवेली पाक खां मदीने वारा साईं ॿाहिरि निकिता सुम्म ख़रज इला असहाबिही पंहिंजे असहाबनि ॾे ॿाहिरि निकिता फीहिम अलीयुन व अबू बकरिन व उमर व हुज़ैफ़त व अम्मार व अबू ज़र्रिन रज़ियल्लाहु अन्हुम व हुव यबकी हुजूर ॿाहिरि निकिता त दरवाज़े ते इंतज़ार में अबू बकर बीठो मौला अली शेर जली बीठो ॿाहिरि दरवाज़े ते हज़रत अम्मार बिन यासिर बीठो हुज़ैफ़ा बिन यमान बीठो हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी बीठो जेॾीमहिल हुजूर निकिता उहा मुठ मिटीअ वारी खणी ॿाहिरि आया त सहाबा किराम खे फरमाइनि था त अली ॿुधी अबू बकर ॿुधी ही मुंहिंजो बच्चो हुसैन मूंखां बाद में शहीद कयो वेंदो हुजूर रोन बि पिया ऐं इहो वाक़ियो शहादत जो पंहिंजे जलीलुल क़दर सहाबा किराम खे ॿुधाइनि पिया जॾहिं असहाबनि इहा ॻाल्हि ॿुधी त असहाबनि जे अखियुनि में बि लुड़क अची सुभान अल्लाह मालूम थियो त ग़मे हुसैन में रोण मदीने वारे साईं जी बि सुन्नत आहे त हुजूर जे सहाबा जी बि सुन्नत आहे मोमिननि जी माउ बीबी आयशा सिद्दीक़ा जी बि सुन्नत आहे मिठा जेकॾहिं मन हुआ त पिटके खां पार कढणु सीने गोभी करणु कारा कपड़ा पाइणु गिटा कुटणु जाहिलियत वारियूं रड़ियूं करणु मदीने वारे साईं फरमायो त मन शक्कल जुयूब व ज़रबल खुदूद व ताबिता वल जाहिलियत फलैस मिन्ना दुख जे वक़्त में जेको कपड़ा फाड़े सीनो कुटे गिटा कुटे जाहिलियत वारियूं रड़ियूं करे इहो मुंहिंजो उम्मती नाहे इन पिटके खां अल्लाह जे नबीअ रोकियो आहे बाक़ी जे ग़मे हुसैन में अखियूं आलियूं थी वञनि इहा ख़ुदि मदीने जी सहाबा जी सुन्नत आहे लजपाल नबी जी उहो कहिड़ो मोमिन हूंदो जंहिंखे ग़मे हुसैन में लुड़क न आयो हूंदो उहा कहिड़ी दिलि हूंदी इहो कहिड़ो कठोर माण्हू हूंदो जंहिं कलमो नबी जो पढ़ियो आहे ऐं इमाम हुसैन जे ग़म में उनजी अखि आली नथी हुजे मिठा जेकॾहिं तुंहिंजी अखि आली नथी आहे जेकॾहिं तोखे को लुड़क न आयो आहे त सम्झ तुंहिंजी दिलि पत्थर बणिजी वई आहे तुंहिंजी दिलि सख़्त बणिजी वई आहे जेकॾहिं न त ग़मे हुसैन में अखि
कफ़ारो बणजी वेंदी सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। जरा दिलो हाज़िर कयो त मां इमाम हुसैन जे गम जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। वञी चुरपुर बिल्कुलु छॾियो, तवज्जो सां ॿुधो मुंहिंजे सोणे नबी जे बचन सां छा गुज़रियो। तारीख़ अल बिदाया वन निहाया हाफ़िज़ इब्न कसीर जिल्द 11 सुफ़ो नंबर 560 इहा रिवायत तबरी वारे बांधी आहे, इब्न असीर बांधी आहे त जेॾीमहिल मैदान करबला में इमाम हुसैन शहीद थी विया, बचड़ा कुर्बान थी विया ऐं शाम ग़रीबा करबला में गुज़री वई। उहा राति क़यामत ख़ेज़ राति गुज़री वई। जॾहिं ॿियो ॾिहाड़ो थियो त यज़ीदनि छा कयो जो नबी जे घराणे खे क़ैदी बणायो। सैयदा ज़ैनब साइण खे क़ैदियाणी कयो, इमाम ज़ैनुल आबिदीन खे क़ैदी बणायो वियो। उमर बिन साद जेको कमांडिंग पियो करे, व अम्मा बक़ियत अहलिही व निसाउहु व हरमुहु फइन उमर बिन साद वक्कल बिहिम मन यहरुसुहुम। उन्हनि जे पहरेदार चौकीदार उमर बिन साद मुक़रर कया, नबी जे बच्चन खे क़ैदी बणाए ज़ंजीरनि में ॿधी क़ैदी करे ऐं पोइ वक्कल बिहिम मन यहरुसुहुम कुछ सिपाही मुक़रर कईं जेके उन जे पहरेदार थियनि। वयकलहुम फरकबूहुम अलर रवाहिल फिल हवादिज, जीअं कैदियुनि खे बिना संजन जे सुवारियुनि ते चाढ़बो आहे, ईअं नबी जे बच्चनि खे बि कैदी बणाए हूदजल में उठनि जे पुछनि ते विहारियो वियो। फलम्मा मर्रू बिमकानिल मारिकते, पोइ जेॾीमहिल इहो काफ़िलो मार के जंग वारे मकान खां गुज़रियो जिते इमाम हुसैन कल्ह शहीद थियो हो, जेॾीमहिल उतां अचे गुज़रिया, राल हुसैन व असहाबहु मुजल्लदीन, उन वक़्त में ॾिठूं त उन्हनि जा जिस्म करबला जे मिटीअ में बेगोरो कफन पियल हुया। इमाम हुसैन जो जिस्म, इमाम अली अकबर जो जिस्म, इमाम अली असगर जो जिस्म, उन्हनि ते को कफन न हुयो। करबला जी मिट्टीअ में, खून में, रत में उहे जिस्म जेॾीमहिल हुनालिक बकतहुम निसाउ व सरखना व नदबत ज़ैनब अखाहल हुसैन व अहलहा फक़ालत वहिय तबकी। जेॾीमहिल सैयदा ज़ैनब जी नज़र इमाम हुसैन जे जिस्म ते पई, बिना कफन जे इमाम हुसैन जो पाक जिस्म जेॾीमहिल सैयदा ज़ैनब ॾिठो, ओॾीमहिल रोअण लॻी ऐं मुंहुं मदीने शरीफ़ ॾे खयईं ऐं रड़ करे चई, या मुहम्मद अलैका सल्ला अलैका मलाइकतुस समा। ए मुंहिंजा मुहम्मद करीम, अवां जे मथां आसमान जे मलाइकनि जूं सलातूं ऐं सलाम हुजनि। हाज़ा हुसैन बिल अराए, या रसूल अल्लाह, अवां जो हुसैन पियो अथव। हाज़ा हुसैन बिल अराए मुरम्मलुन बिद्दमा
जिज़बाही जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बाही जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बाही जो कलम ओ हर हूर हुसैन खे हार विधा वही करबल बणजी बाग़रम हिया मुझी ज़बानी जो कलम हिया मुझी ज़बानी जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बानी जो कलम इहो काफ़िलो नबी जे पाक घराणे जो करबला खां कूफे वठी विया कूफे खां यज़ीद जी गादी जो हंधु हुयो दिमश्क शाम मुल्क जो पोइ इन्हनि मदीने वारे मीर जे बचड़नि खे कैदी बणाए करबला खां कूफे खां दिमश्क वठी विया ऐं दिमश्क में ऐलान थियो त हिकिड़ो बाग़ी हुयो यज़ीद जी बैत न मञी हुई उनखे क़त्ल कयो वियो आहे उनजे बचनि खे कैदी कयो वियो आहे उहो काफ़िलो दिमश्क में दाख़िल थियो इहा ख़बर कोन हुई त काफ़िलो कंहिंजो कैदी केर आहिनि जेॾीमहिल काफ़िलो नबी जे घराणे जो दिमश्क में पहुतो आहे दिमश्क जी बाज़ार हुई जेके हींअर सूकुल हमीदिया सरबो आहे मां उहा बाज़ार ॾिसी आयो आहियां छपरा मार्केट आहे उते जेॾीमहिल आयो त पूरे दिमश्क जा माण्हू रोशो ॾिसण आयो आहे इहो बाग़ी क़त्ल केरु थियो आहे इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हुयो काफ़िले जे अॻियों पुठियों नबी जो घराणो हुयो जेॾीमहिल दिमश्क जे बाज़ारुनि में पहुता माण्हू घरनि जे छतुनि ते चढ़ी विया के गलियुनि में निकिरी आया ॾिसण लॻा त हीउ काफ़िलो कंहिंजो आयो आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर जी छत ते काफ़ सूरत जी आयत पियो पढ़े त असाबे काफ़ जो किस्सो अजीब आहे जो अहिड़ो वाक़ियो ॿियो न थियो हूंदो जहिड़ो असां असाबे काफ़ जो किस्सो अजीब आहे जेॾीमहिल उन इहा आयत पढ़ी त इमाम हुसैन जे चप मुबारक चुरिया आवाज़ आयो त हे क़ुरान पढ़ण वारा असाबे काफ़ खां वधीक मूं हुसैन जो किस्सो अजीब आहे हुसैन जो किस्सो अञा अजीब आहे जेॾीमहिल इमाम हुसैन जे काफ़िले खे यज़ीद जी दरबार में आंदो वियो त ख़बीस ज़ालिम यज़ीद हिकिड़े जाबराना अंदाज़ में चए पियो त कैदियुनि खे पेश कयो बानियुनि खे पेश कयो जेॾीमहिल हिन इहे लफ़्ज़ चया त इमाम हुसैन जे काफ़िले में बीबी फिदा हुई जेका बानी हुई हबशण कारे रंग जी उन हबशण हकल करे चयो ओ यज़ीद ज़ालिम ही बानियूं न ॿिन्ही जहाननि जे सरदार जूं न्याणियूं पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे मुहम्मद मुस्तफ़ा जे बचनि जहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए त यज़ीद खे कावड़ आई तलवार कढई ऐं चवण लॻो त पंहिंजे सिपाहियुनि खे चई त हिन कुराड़ी खे क़त्ल कयो जेॾीमहिल उन फिदा हबशणकारी औरत खे क़त्ल करण जे लाइ सिपाही वधियो त उन यज़ीद जे सिपाह में हबश जे मुल्क जा सिपाही भर्ती थियल हुया उन्हनि पंहिंजूं तलवारूं म्यान मां कढियूं ऐं चवण लॻा त केरु असांजी हबशण ते हथ सिधो कंदो असीं उन सां जंग कंदासीं उन हबशण जे तरफ़ां हबशी सिपाही उथी बीठा ओॾीमहिल सैयदा ज़ैनब मदीने में निहारे चवण लॻी या रसूल अल्लाह हिकिड़ी हबशण बानी जे तरफ़ां में
आई उठी बिठा तलवारों नैन मैं कभी बिठा पर या रसूल अल्लाह मुझे नैन के नकाब तलवार न निकली जेडी मला सैयदा ज़ैनब ये लफ्ज़ कहलाया हर अखाश कबार थी वही या मुझी ज़बान या मुझो कलम चा पेश करे हसनैन जो गम या जो कलम या मुझी ज़बान या मुझो कलम चा पेश करे हसनैन जो गम हिया मोजी जुबान जो कलम बेटा जेडी मल काफिलो आले बैतन जो वठू पिया वञन न हिकिड़ो ख़ैती आवाज़ आयो सॼे यज़ीदी लश्कर ॿुधो आवाज़ आयो चवण वारो नज़र न पियो अचे पर आवाज़ पियो अचे अतरजू उम्मतन क़तलत हुसैना शफ़ाअत जद्दी यौमल हिसाबी उहे ज़ालिम जन पे गुनाह इमाम हुसैन के शहीद कयो आ छा उहे उम्मीद रखंदा त क़यामत जे ॾियारे हुसैन जो नानो का उन्हनि जे लाइ सिफारिश कंदो कॾहिं न ये महरूम रहिजी विया इन्हनि जी शफ़ाअत करण वारो केरु न हूंदो हुसैन क़यामत जे ॾियारे शहीदनि जो सरदार हूंदो जन्नत जे जवाननि जो सरदार हूंदो हुसैन जा हुबदार हुसैन सां गॾु जन्नत जा हक़दार हूंदा हिकिड़ो आवाज़ पियो अचे ॿुधण वारो ॿुधे पियो पर चवण वारो नज़र न पियो अचे आवाज़ पियो अचे अय्युहल क़ातिलून जहलन हुसैना अबशिरू बिल अज़ाब वल तनकीली ए जाहिलो ए हुसैन के शहीद करण वारो तव्हांजे लाइ अज़ाब जहन्नम जो तयार थी चुको आहे बस मरण जी देर आहे अॻियों भड़कंदड़ बाहियूं तव्हांजे लाइ तयार आहिनि कुल्ल अहल समाई यदू अलैकुम मिन नबिय्यिन व मलाकिन व कबीली ए हुसैन जा दुश्मनो तव्हां ते अल्लाह जी लानत आहे आसमान वारे हर मलाइक जी लानत आहे तव्हां ते हर नबीअ जे तरफ़ां लानत आहे क़द लुइनतुम अला लिसान इब्न दाऊद व मूसा व हामिल इंजीली तव्हांजे मथां हज़रत दाऊद जे तरफ़ां बि लानत आहे मूसा कलीमुल्लाह जे तरफ़ां बि तव्हां ते लानत आहे इंजील जे हामिल ईसा जे तरफ़ां बि अव्हां ते लानत आहे उहे लानत जा हक़दार थी विया हुसैन रहमत जो हक़दार लख तीरनि तलवारुनि हेठां मौला जी इबादत हीअं थींदी आहे अल्लाह शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी आहे उम्मत जी इमामत हीअं थींदी आहे लख तलवारुनि तीरनि
लखकारी पढ़न कुरान मिठो मेरा बन में आई मिंबर दे नेज़े ते तिलावत कई कारी नेज़े ते तिलावत कई कारी कुरान किरात हिय थींदी कुरान किरात हिय थींदी शब्बीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत को खैर करे खैरात करे को मालन मां सदकात करे कुर्बान बचा गया इब्न अली कुर्बान खैरात सखावत हिय थींदी सुभान अल्लाह शब्बीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत शब्बीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत मिठा सुणे इमाम हुसैन दुनिया वारनि खे सेखारियो त निमाज़ हीअं पढ़बी आहे क़ुरान हीअं पढ़बो अल्लाह जे हुज़ूर में सजदो हीअं कबो आहे यज़ीद बेनिमाज़ी आहे यज़ीद ज़ालिम आहे यज़ीद लुटेरो आहे यज़ीद परां हक़ खाइण वारो आहे ऐं हुसैन हक़ जे राह ॾेखारण वारो हक़ ते हलण वारो मोरे वारा हुसैनी रस्तो खपे या यज़ीदी सिर्फ़ 3 मिंट मूंखे जवाब ॾियो 3 मिंट तव्हां खां वठूं हुसैनी रस्तो खपे या यज़ीदी रस्तो निमाज़ छॾण यज़ीदी कम आहे निमाज़ पढ़ण हुसैनी पढ़बी या छॾबी हिते जे न मोरे जे हिकिड़े पासे ॾों खेमो लॻल हुजे इमाम हुसैन जो ॿिए पासे ॾों मोरे जे खेमो लॻल हुजे यज़ीद जो काॾे वेंदव हथ मथे करे चओ कहिड़े कहिड़े ॿारहों यज़ीदी बि इंतज़ार में अथव ॾाढा शरबत रहा ये सब कुछ लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन या हुसैन गजी चवरायो लब्बैक लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन दुनिया हिक पासे थी वञे असांखे आका हुसैन जो दर नाहे छॾणु सुन्नत शरीयत दीन गुलामी वारी वाट उहा वठबी जंहिंमें हुसैन राज़ी हुसैन जो नानो मोहम्मद करीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक आमीन अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलुनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर बुरायुनि खां बचा बेफ़रमानियुनि खां बचा सोने इमाम हुसैन जी सच्ची मोहब्बत सच्चो इश्क अता कर हुसैनी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा ए मुंहिंजा मौला मदीने वाले मीर जे अहले बैत अतहार नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता आमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन
या अल्लाह हजरत सईद मौलाना गुल मोहम्मद के सेहत कामिला अता फरमा, शिफाए आजला मुस्तमिर्रा दाइमा नसीब फरमा। ये मुझा मौला हजरत सईद मोहम्मद उस्मान जा दर्जात बुलंद फरमा, हजरत सईद नाले मिठे जा दर्जात बुलंद फरमा। मुझा मौला हिन ताज मस्जिद से हिन अजीम मरकज के शाद आबाद रख जा। मौला हिन पूरे मजमे जे मथा पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। ए मुझा मौला इस्लामाबाद में जेके गज़ा ऐं फ़लस्तीन जे लाइ मुजाहिदीन धरणो हणी वेठा आहिनि, मौला उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। उन्हनि मुजाहिदीन जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद कर, गज़ा जे मुसलमाननि जी मदद फरमा। ए मुझा मौला असांजे हुक्मराननि जो इस्लाह कर। ही ज़ालिम जाबिर हुक्मरान जेकी आया आहिनि, बिजली महांगी, पेट्रोल महांगो, गरीब मिसकीन बर्बाद थी विया, पिसजी विया। मुझा मौला हिन ज़ालिमनि जी हुकूमत हटा, असांजे मथां के अदल वारा इंसाफ़ वारा हुक्मरान आण। ए मुझा मौला असांजे मथां हाकिम उहे आण जेके राज रैयत ते रहम करण वारा हुजनि। ए मुझा मौला मौलाना मोहम्मद इदरीस के सेहत कामिला शिफाए आजला अता फरमा। या अल्लाह असांजे अहले सुन्नत जो अगवान ऐं सरवान मौलाना मोहम्मद इदरीस, मौला उन्हनि खे शिफाए कामिला आजला दाइमा मुस्तमिर्रा नसीब फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके जमी अहले सुन्नत जे उलमा ऐं मशाइख खे शादो आबाद रखिजा। या अल्लाह धरणे वारनि मुजाहिदनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमाइजा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।